दोस्तों साथियों ये असां ज़िक्र कंदा रहिया आहियूं त सिंध मसलस्तान बणियल आहे ऐं हर गुज़रंदड़ ॾींहं सां को न को मसइलो पैदा थिए थो जेको असांजे क़ौमी हक़नि जे हवाले सां इंतिहाई अहमियत वारो हूंदो आहे। उन्हनि ते आवाज़ उथारणु जिदोजहद करणु असां लाइ लाज़मी बणिजो वञे थो ऐं आवाज़ उथारियूं था। कुझु अर्सो अॻे हिकिड़ी गुफ़्तगू दौरान मूं गुज़ारिश कई हुई त इशूज़ ते वक़्ती इशूज़ ते ज़रूरु एहतजाज लाज़मी आवाज़ उथारणु खपे, पर उन खे सियासी प्रोग्राम सां गॾिजे। जेको सियासी प्रोग्राम सियासी मुल्की निज़ाम में तब्दीली जी असांखे रस्तो ॾेखारींदो हुजे। छाकाणि त सियासी निज़ाम आहे इन मुल्क जो, इन रियासत जो, जेको असांजे लाइ अहिड़ा इशूज़ अहिड़ा आम मसइला पैदा करे थो पियो। हिकिड़ी ॻाल्हि ॿी इहो त क़ौमुनि जा इज्तिमाही हक़ इज्तिमाही जिदोजहद सां थींदा आहिनि ऐं इज्तिमाही जिदोजहद सियासी प्लेटफॉर्म तां थींदी आहे ऐं सियासी जमायतुनि जे प्लेटफॉर्म तां थींदी आहे। जॾहिं त हर हिकु इशूअ खे जेकॾहिं अलॻि अलॻि असां करे ॾिसंदासीं त पोइ उन में मुख़्तलिफ़ फ़र्द अची वेंदा आहिनि ऐं पोइ मुहिम जो ई एडवेंचरिज़म जा वाक़िया थींदा आहिनि जेके इज्तिमाही मफ़ादनि जे लाइ इंतिहाई नुक़सानकार थींदा आहिनि। गुज़िरियल गुफ़्तगू में गुज़िरियल वीडियो में असां कराचीअ खां सिंध जे अलहदगीअ वारी जेका कोशिशि थिए पई उन ते ॻाल्हायोसीं ऐं इहो चयोसीं त जेको पहिरीं सिधो सणो आयो त कराचीअ खे अलॻि सूबो कयो सिंधी माण्हुनि जे रद अमल खां पोइ उन्हनि उनखे अण सिधी तरह कराचीअ ते कब्ज़े करण जूं कोशिशूं कयूं आहिनि, जंहिंमें असां ज़िक्र कयोसीं त इहा कराची कमेटी जेका ॿिए कंहिं बि सूबे में कोन्हे का हिते ठही आहे मर्कज़ जी मुदाख़लत वारी, या जेको तालीमी निज़ाम नओं था आणनि पिया उन में सिंध जे शहरी हिसनि में ॿी ॿोली थींदी उर्दू थींदी ऐं बाक़ी सिंध में थींदी, त असां चयोसीं इहे उनखे कराचीअ खे अलॻि करण जी शयूं आहिनि। इन ई सिलसिले में कराचीअ जे ॿेटनि ते कब्ज़े जी कोशिशि थिए पई, ख़बरूं तव्हांजे साम्हूं आहिनि। इन्हनि ॿेटनि ते अॻु में बि कब्ज़े जूं कोशिशूं थी चुकियूं हुयूं, पर सिंधी माण्हुनि जे मज़ाहिम ते करे उहे उन वक़्तु अमल में न अची सघियूं। हाणे उनखे आंदो पियो वञे ऐं इहे बि ख़बरूं आहिनि त इन ते मर्कज़ जो कब्ज़ो खे क़ानूनी शकिल ॾियण जे लाइ कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी ठाही वेंदी, जेका बिल्कुलु गैर आइनी हूंदी, गैर क़ानूनी हूंदी, छाकाणि त ज़मीन सूबनि जी मिल्कियत आहे। पर इहो बि ख़दशो आहे त सूबाई हुकूमत ई भाड़ी थी पवे। पर बहरहाल इहे सभु कोशिशूं जेके आहिनि इहे सिंध ते कब्ज़ो ख़ासि तौर कराचीअ खे उन खां अलॻि करे मुकमल तौर ते कब्ज़े जूं आहिनि। हाणे इन मरहले ते असांखे तमामु होशियारीअ सां ऐं तमामु ॾाहप सां मुस्तक़िल मिज़ाजीअ सां इनखे मुंहुं ॾियणो आहे। हुकुमरान हिकिड़ो सिधा असां ते हमला कंदा आहिनि, ॿिया हू पंहिंजे एजेंटनि जे मार्फत कंदा आहिनि, जंहिंखे इस्तिलाह में प्रॉक्सी चइबो आहे, जेके उन्हनि जे तरफ़ां कमु कंदा आहिनि। अहिड़ा मामला उथारनि जिन में पइजी वञूं असां ऐं हुकुमरान पंहिंजो कमु करे वञनि। जेका अॻे मूं मसइलनि ऐं प्रोग्राम जे हवाले सां कई, उन में मूं मिसाल ॾिनो हुयो त परवेज़ मुशरफ कालाबाग डैम जो इशू न सुर उथारियो, असां उन ते त लॻासीं, पर उहो पोयां जेको आहे ग्रेटर थल कैनाल ठाहे पियो। त हाणे नज़र अचे पियो त अहिड़ियूं कोशिशूं थियनि पियूं, फ़र्दनि जे ज़रिए हीरोइज़म जा वाक़िया कराइण जा इम्कान पैदा थियनि पिया, मुहिम जो ई वरी कराइण जा वाक़िया थियनि पिया, नस्ली फ़साद थियण जो इम्कान पैदा थिए पियो, जीअं सिंधी माण्हू उन में लॻनि ऐं रियासत पंहिंजा मक़सद हासिल करे वञे। मां तव्हांखे यादि ॾियारींदुसि 1988 में बि ईअं एडवेंचरिज़म मुहिम जो ई हिते सिंध में थी चुकी
ऐं उहा तॾहिं थी जॾहिं कुझु महीना अॻु में सिंध क़ौमी इतिहाद ठहियो साईं जेम्स जे क़यादत में, जंहिंमें सिंध जूं सिर्फ़ु पीपुल्स पार्टीअ खे छॾे बाक़ी सभई सियासी जमायतूं, समाजी अदबी तंज़ीमूं जहिड़ो कि सिंधी अदबी संगत, सिंध ग्रेजुएट एसोसिएशन शामिल हुयूं ऐं उर्दू स्पीकिंग माण्हुनि जी अक्सरियत वारियूं सियासी पार्टियूं ऐं इंटेलेक्चुअल्स उहे बि शामिल हुया। हिकिड़ो चइजे त मुख्य हक़ीक़ी माना में सिंध जो क़ौमी इतिहाद हो उहो ठहियो हो, उहो हिकिड़े सियासी प्रोग्राम ते ठहियो, उहो सियासी रियासती निज़ाम खे चैलेंज करे पियो। उन मरहले ते कुझु फ़र्द मैदान में आया जिन मुहिम जोईअ वारा एडवेंचरिज़म वारा अमल कया ऐं हीरोइज़म खे उभारियो वियो ऐं काफ़ी सिंधी माण्हू उन में अची विया त हाणे इन सां सिंध जो मसइलो हल थींदो। उहा जेका नस्ली बाहि भड़की उहा अञा ताईं मुकमल तरह से विसाइजी न सघी आहे। असां सभु उनखे विसाइण जी कोशिशि कयूं पिया। उहा सियासी पार्टियूं ई कंदियूं। सिंध प्रोग्रेसिव कमेटी कोशिशि करे पई ऐं गुज़िरियल ॾींहंनि में तव्हां पढ़ियो हूंदो, ॿुधो ॾिठो हूंदो त सेफ सिंध कमेटी नाले हिकु तंज़ीम आहे जंहिंमें सियासी कारकुन, दानिश्वर, सहाफ़ी, मुख़्तलिफ़ ज़बानुनि वारा इंटेलेक्चुअल्स उहे उन में शामिल आहिनि। उन्हनि जी असां कॉन्फ्रेंस कराईसीं, इंतिहाई शानदार थी। उन जी रिपोर्टिंग तव्हां पढ़ी ऐं उन जे सिफ़ारिशुनि जे रोशनीअ में हिकिड़ो जामिअ स्टेटमेंट तयारु थिए थो पियो जंहिंमें सिंध दोस्त सभिनी माण्हुनि जे क़तई नज़र ॿोली ऐं नस्ल जे उन्हनि जो उन ते सयूं हूंदियूं। जीअं उन जो सिंध ते कब्ज़े जो, सिंध खे विराइण जो जेको मनसूबो आहे उन जो मुसबित तरीक़े सां मुक़ाबिलो कयो वञे। मनफ़ी तरीक़ा अख़्तियार कबा, उन जा मनफ़ी नतीजा ईंदा। जीअं मूं चयो त 88 में पोइ जेके जहिड़ा थिया उन्हनि जा नतीजा अञा ताईं असां ॾिसूं पिया। हाणे असां उन ते पछतायूं पिया त वरी को ॿियो अहिड़ो वाक़ियो न थिए। ऐं मां इन ते तव्हांजे आॾो ॿियो तारीख़ जो अहम मिसाल थो रखां। हिंदुस्तान जी आज़ादीअ जी तहरीक हली पे, ॿ मुख्य धुरियूं हुयूं उन में, इंडियन नेशनल कांग्रेस ऐं मुस्लिम लीग। इंडियन नेशनल कांग्रेस जो चवणु हो त हिंदुस्तान असांजो मादरे वतन आहे, हिकु मुल्क आहे, हिकु क़ौम आहे, इनखे विराइण न ॾींदासीं। मुस्लिम लीग जो हुयो त न, हिते ॿ क़ौमूं आहिनि, तंहिं करे हिंदुस्तान खे विराइबो। असां उन्हनि ॿिन्ही जे नज़रिए सां इख़्तिलाफ़ था रखूं। असां चवंदा ही बरे सग़ीर घणनि क़ौमुनि जो इलाइक़ो आहे ऐं उन मां जेको पाकिस्तान ठहियो आहे उहो बि घणनि क़ौमुनि जो मुल्क आहे, पर उन ते असां नथा वञूं। हिकमत अमली जी ॻाल्हि आहे, उन ते था अचूं त कांग्रेस जो मक़सदु हिंदुस्तान खे मुतहिद रखणु हुयो, मुस्लिम लीग खे हिंदुस्तान खे टोड़णु उन जो मक़सदु हुयो। वॾी जमायत बि इंडियन नेशनल कांग्रेस ही वॾी आज़ादी जिदोजहद उन कई, पर नतीजो कहिड़ो थियो, हिंदुस्तान विराइजी वियो। छो त हिंदुस्तान जी आज़ादी तहरीक में बि कुझु माण्हू इंतिहा पसंद हुया जेके हिंदुस्तान जी आज़ादीअ सां गॾु मुस्लिम दुश्मनीअ जा जज़्बा रखंदा हुया। जेतोणीकि कांग्रेस बहैसियत हिकिड़ी होल जमायत जे या हिंदुस्तानी माण्हुनि जी अक्सरियत या न रखंदा हुया। हिंदू, मुस्लमान, ॿियनि अक़लियतुनि वारा माण्हू जेके सो कॉल्ड अक़लियतूं उहे सभु हुन जिदोजहद में हुया, पर कुझु माण्हू हुया जेके इंतिहा पसंदी जी सोच रखंदा हुआ त मुस्लमाननि असां ते एतिरा साल हुकूमत कई आहे ऐं उहे विराइण था चाहिनि उन्हनि जे में, उन्हनि खे हीअं कंदासीं, उन्हनि खे हूअं कंदासीं असां। पोइ नतीजो छा थियो? नतीजो रिज़ल्ट त उहो आहे जेको मुस्लिम लीग पे चाहियो त हिंदुस्तान विराइजी वञे। जिन चयो पियो त हिंदुस्तान असांजी माउ असां न थियणु ॾींदासीं, उहे त नाकाम थी विया। ऐं तारीख़ कॾहिं बि माफ़ न कंदी आहे, तारीख़ फ़ैसिला कंदी आहे। जेकी अॻु में असां कयोसीं, इहे 80 जे ॾहाके में थियो, उन ते हाणे तारीख़ बि लिखे थी पई, असां बि ॻाल्हायूं था। हिंदुस्तान जे तारीख़ ते बि अॼुकल्ह लिखिजे पियो।
जन के त छॾियो इवन जवाहरलाल नेहरू जहिड़ो माण्हू जंहिंजो हिंदुस्तान जे आज़ादी जे तहरीक में केॾो हिसो आहे दुनिया ॼाणे थी। महात्मा गांधीअ खां पोइ हुनजो नालो थो अचे, भले केतिरनि माण्हुनि जे ख़्याल में इंटेलेक्चुअल आउटपुट जंहिंखे चइबो आहे, दानिशवराणो जेको हिन में रोल हुयो त जवाहरलाल नेहरू जो गांधीअ खां वधीक आहे। पर उनजी हिकिड़ी तकरीर ई जंहिंखे माण्हू चवंदा त उहा बि हिंदुस्तान जे तक़सीम जो सबबु बणी। जॾहिं हुन चयो कैबिनेट मिशन प्लान जॾहिं हिते आयो त हुन उहो तक़रीबन मंज़ूर थी वियो हो मुतहिदा हिंदुस्तान जे दायरे में 3 ज़ोन्स जो। त जवाहरलाल नेहरू की प्रेस कॉन्फ्रेंस कई, चई त जॾहिं पार्लियामेंट चूंडबी हिंदुस्तान जी उहा आज़ादु हूंदी, ज़रूरी न आहे त असां अंग्रेज़नि जे तय कयल मामलनि ते हलूं। त मुस्लिम लीग वारनि चयो त हे हाणे ई जेका इहा ॻाल्हि था कनि पोइ त इहे फिरी वेंदा, तंहिं करे हाणे उहो जेको कैबिनेट मिशन प्लान हो 3 ज़ोन्स जो ख़तमु थी वियो। त तारीख़ जवाहरलाल नेहरू जहिड़े माण्हूअ खे बि माफ़ न थी करे चवंदा त उनजे इन तक़रीर जो बि हिसो आहे। त असांखे इंतिहाई संजीदगीअ सां सोच वीचार सां मामलनि खे ॾिसणो पवंदो। नंढियूं नंढियूं जेके ग़लतियूं हूंदियूं आहिनि उहे क़ौमुनि खे ॾाढी आड़ा में उछलींदियूं आहिनि, वॾी क़ीमत ॾियणी पवंदी आहे। असां ख़ुदि जेको हिकिड़ो फ़ैसिलो कयोसीं जज़्बात में अची 47 खां अॻु में उनजी क़ीमत ॾियूं पिया, उन ते अॼु असां ॻाल्हाईंदा आहियूं, पर हाणे रुॻो हथु हणंदा आहियूं। असां वरी असां 88 में कयोसीं उहो नस्ली जहिड़ो उनजी क़ीमत असां अॼु ॾींहं ताईं ॾियूं पिया, हथु हणूं पिया, हाणे ॻाल्हायूं पिया। ईअं न थिए त वरी को मामिलो थिए ऐं असांजी जेका पंहिंजी क़ौमी जिदोजहद आहे, सियासी जिदोजहद आहे, उहा वरी नुक़सान में अची वञे ऐं वरी अॼु खां पोइ असां रुॻो उन्हनि ते पछताव कयूं। त सियासी जिदोजहद इहा न थींदी आहे त वाक़िअनि ते रुॻो रद्दअमल ज़ाहिर कजे, जेको कुझु थी वञे उन ते ॻाल्हाइजे ऐं पोइ जे नुक़सान में हुजे त उनजो मातम कजे। सियासत, सियासी जिदोजहद, अञा असां क़ौमी जिदोजहद था चऊं, उनजी तक़ाज़ा आहे त असां सुभाणे जे इम्कानी हालतुनि खे अॼु ॾिसूं। त जीअं उन महिल सिंध क़ौमी इतिहाद जी जिदोजहद खे नुक़सान पुॼाइण लाइ इहे वाक़िआ थिया, अॼु इम्कान आहे त वरी नस्ली झड़ा कराया वञनि। उनखां सभिनी सिंधी माण्हुनि खे ख़बरदार थियणु खपे ऐं इहे एडवेंचरिज़म मुहिम जूं जेके के फ़र्द कंदा उहे फ़र्द हलिया वेंदा आहिनि, पंहिंजा मफ़ाद वठी हलिया वेंदा आहिनि, का ज़िम्मेवारी उन्हनि ते कोन्हे, पर पोइ क़ौमुनि खे उनजी क़ीमत ॾियणी पवंदी आहे। तंहिं करे इहे एडवेंचरिज़म, इहे हीरोइज़म जा लाड़ा, इन्हनि जी हौसला शिकनी कयो। इज्तिमाही जीअं मूं चयो, इज्तिमाही हक़ इज्तिमाही जिदोजहद सां मिलंदा। इज्तिमाही जिदोजहद सियासी जिदोजहद आहे, सियासी जिदोजहद सियासी जमायतुनि जे प्लेटफॉर्मनि तां थींदी। तव्हां सभई सिंधी माण्हू मां गुज़ारिश कंदुसि सियासी जिदोजहद खे मज़बूत कयो। कहिड़ी सियासी पार्टी तव्हां ॾिसो, जेका तव्हांजो ज़हन ज़मीर तव्हांखे चवे तव्हां उन सां शामिलु थियो। मां कुझु इहो न चवंदुसि, पर सियासी जिदोजहद गॾियल जिदोजहद जो हल आहे। इहे हीरोइज़म जा, इहे एडवेंचरिज़म जा लाड़ा ख़तरनाक आहिनि। इन्हनि खां पंहिंजी जिदोजहद खे, पंहिंजी क़ौम खे बचायूं असां, छो त हींअर दुनिया अहिड़े हंधि पहुती आहे जेकॾहिं वरी असांखे अहिड़ी ग़लती कई त शायदि असांखे दुरुस्तीअ जो मौक़ो बि न मिले। तव्हांजी महिरबानी।